ॻोठ में हिकिड़ो हजम रहंदो हुयो। वण जे हेठां माण्हुनि जा ॾाढ़ी ऐं वार ठाहींदो हुयो। हुनखे पंहिंजी मिल्कियत में सिर्फ़ु हिकिड़ी रिली ऐं हिकिड़ो विहाणो हूंदो हुयो। राति जो स्कूल जे भरिसां उन वण हेठां उहा रिली विहाणो विच रखी ऐं सुम्ही रहंदो हुयो। बाक़ी जेके ॻोठ जा माण्हू हूंदा हुआ, अॼु जे दौर वांगुरु हर माण्हूअ जी ख़्वाहिश वांगुरु मिल्कियतूं गॾु करण में, माल गॾु करण में, पैसा हीरा जवाहरात गॾु करण में, वॾा वॾा घर ठाहिण जी कोशिशुनि में हूंदा हुआ। अॻिते हली इत्फ़ाक़ सां हिकिड़े ॾींहुं ॻोठ में ॿोॾि अची वई। हर माण्हू इन वठि-वठा में पइजी वियो त उहे पंहिंजूं मिल्कियतूं ॿाहिरि कढी वठे। कंहिंजे हथनि में पैसा हुया, कंहिंजे हथनि में माल हुयो, कंहिंजे हथनि में ज़ेवरात हुया। उहो हजम स्कूल जी मथे जेका टांकी लॻल हुई, पंहिंजी रिली ऐं विहाणो खणी उन ते चढ़ी वियो। रिली विछाए विहाणे खे टेक ॾेई सुम्ही रहियो ऐं ॻोठ वारनि जो वठि-वठि वारो उहो जेको मंज़रु हुयो ॿोॾि खां निकिरण वारो, उहो ॾिसणु लॻो। हिकिड़ो माण्हू उन जे भरिसां अची क्रॉस कयो, ॾिठईं त हजम ॾाढो पुरसुकून लॻो वेठो आहे। उहो माण्हू हजम खे चवणु लॻो, ॻोठ में ॿोॾि आई आहे, माण्हू पंहिंजी जान बचाइण लाइ बेज़ार परेशान आहिनि ऐं तूं एॾो पुरसुकून वेठो आहीं। उन हजम उन माण्हूअ खे चयो त सुञाईअ ऐं गुरबत जो अॼु ई त मज़ो आयो आहे।